निमाज अहिड़ी शइ आहे, निमाज जे ज़रिए सजदा कंदे कंदे माण्हू अल्लाह रब झुकंदो ज़मीन ते आहे, बल्कि हक़ीक़त में ज़ाहिर में त ज़मीन ते झुकंदो आहे, हक़ीक़त में निमाज में झुकण वारो माण्हू अर्श अज़ीम जे क़रीब थी वेंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान एॾो असर रखियो आहे मौला सजदे में। मौला चए थो झुका ज़मीन ते थो, झुका ज़मीन ते थो, खजा अर्शन ते थो। इहा निमाज़ जी बरकत है। निमाज़ सां जेको नीयत हूंदो उहे ॿिन्ही जहाननि में कामयाब हूंदा। सुभान अल्लाह, निमाज़ भी नूर, रोज़ो भी नूर, हज भी नूर, ज़कात भी नूर, ये सब चाहन इस्लाम जा अहम फरीदा आहिनि। मीलाद जूं महफ़िलूं सभु कीअं ॼणतूं जे शइ जो हबीब करीम हुकुम करे विया उन शइ जी पासदारी कयो, पासबानी कयो। जेका मदीने जा मीर रुके विया उनखां रुकजी वञो, इहो असुल दीन। दीन चइबो ई उनखे आहे। मदीने जे ताजदार जिन शयुनि जे मथां मुहर लॻाई, ठपो लॻायो, बस उहे मुस्लमान अपनाए, जेका मन कई उनखां रुकजी वञे, इहो असुल दीन आहे। मीलाद जो मक़सद भी इहो आहे त मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा अज़ीज़, मदीने जे ताजदार फरमायो जन्नत माउ जे कदमनि जे इशारे ते। अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान मीलाद केरु मल्हाए? मीलाद केरु मल्हाए? आउं त चवंदो आहियां मीलाद उहा नियाणी मल्हाए जेका ज़िंदा दरगोर कई वेंदी हुई, ज़िंदा दफ़न कई वेंदी हुई। ऐं उन दौर जे अंदरि मदीने जे ताजदार अरब जी ज़मीन ते ऐलान फरमायो, ओ अरब वारो, ओ नियाणी खे ज़िंदा दफ़न करण वारो, हेॾा ॿुधो, हेॾा ॿुधो, तव्हां त नियाणी खे ज़िंदा दफ़न था कयो। अल्लाह ताला मूंखे नियाणी अता फरमाई आहे। मां ऐलान थो करां, अल फातिमत बिदअत मिन्नी, हे फातिमा मूं मुहम्मद जे जान जो टुकड़ो आहे। नाराए तकबीर, अल्लाह अकबर, नाराए रिसाला, नाराए तहकीक, कोई अहल सुन्नत जिंदा। तव्हां त नियाणियुनि खे दफ़न था कयो। मां ऐलान थो कयां, हे फातिमा मुंहिंजी नियाणी मूं मुहम्मद जे जान जो टुकड़ो आहे। अरब जो अहिड़ो माशरो थी चुको हो, अरब जो अहिड़ियूं हालतूं थी चुको हो। उन्हनि वटि जेकॾहिं नियाणी ॼमंदी हुई, उहे सिर्फ़ ॿिनि शयुनि में आफ़ियत ॾिसंदा हुआ, या त नियाणी खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ, या त नियाणी खे ॿी ॾिस छॾे ईंदा हुआ, पंहिंजे घर जा दरवाज़ा उजड़ा बंदि करे छॾींदा हुआ। इन ॿिनि शयुनि में आफ़ियत हुई। मदीने जे ताजदार अहिड़े माहौल में ऐलान फरमायो, हे फातिमा मुंहिंजी जान जो टुकड़ो आहे। सुभान अल्लाह।